अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चडड़ ऐं अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल रियासत जी। ड्रामा सीरियल रियासत जेको KTN जो प्रोजेक्ट आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक खजू ऐं हिन जो राइटर आहे नूर ज़हूर। ऐं ही ड्रामो जेको आहे हिन वक़्तु हुनजी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे साॻियो ई मीरपुर माथेलो में। ऐं अव्हांखे मालूम हूंदो त फरज़ंद मलिक खजू हिकु अहिड़ो डायरेक्टर आहे जंहिं तमामु बहितरीनु ड्रामा ॾिना आहिनि सिंध TV खे, जंहिंमें ज़हर ज़िंदगी हुयो ऐं वेझड़ाई में ही ड्रामो जेको हलियो दोलाब। उन खां पोइ ही ड्रामो रियासत जेको खणी हाणे हाज़ुर थिया आहियूं, हिकु तमामु बहितरीनु ऐं हिन जा एक्टर जेके आहिनि उहे तमामु ज़बरदस्त आहिनि। दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल रियासत जी जेका ओपनिंग सेरेमनी हुई उहा जेका हिते मीरपुर माथेलो वेझो दरगाह आहे जहानपुर हुज़ूर साईं जी दरगाह ते थी। ऐं उन खां पोइ काल जेका हिन जी रिकॉर्डिंग आहे उहा शुरू थी चुकी आहे ऐं रिकॉर्डिंग में हिकु तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु एक्टर जंहिंखे अव्हां ओठो जे नाले सां सुञाणो, उमेद अली कलवर जी रिकॉर्डिंग जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे। उन खां अलावा ॿिया तमामु ज़बरदस्त एक्टर आहिनि, जीअं उहो ईंदा वेंदा अव्हांखे उन बारे में ॿुधाईंदा वेंदासीं। ऐं ड्रामा सीरियल रियासत हिकु तमामु मेगा प्रोजेक्ट आहे जंहिंजो राइटर सिंध जो नाले वारो राइटर साईं नूर ज़हूर आहे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त साईं नूर ज़हूर जा जेके ड्रामा लिखियल आहिनि उहे केॾा ज़बरदस्त ड्रामा आहिनि। ऐं हिन वक़्तु रियासत जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा ज़ोर शोर सां शुरू थी चुकी आहे। ऐं रियासत जे अव्हां तस्वीरनि में ॾिसी सघंदो त रियासत ड्रामो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं सिंधी जेका ड्रामनि में हिकु नवाण आहे। ऐं जॾहिं बि फरज़ंद मलिक खजो को ड्रामो खणी आयो आहे उनमें तमामु घणी नवाण हूंदी आहे ऐं उमेद कयूं था त हिन में बि तमामु घणी नवाण हूंदी, छो त हीउ ड्रामो जेको लिखियलु आहे उहो साईं नूर ज़हूर जो लिखियलु आहे। ऐं जॾहिं साईं नूर ज़हूर जो लिखियलु ड्रामो साम्हूं ईंदो आहे अव्हांखे ख़बर आहे त उहो केॾो मक़बूल ड्रामो वेंदो आहे ऐं रियासत ड्रामो बि तमामु घणो मक़बूल वेंदो। ऐं हिन घणे अरसे खां पोइ जेको आहे अव्हां सां मुखातिब थियो आहियां, छो त घणी मसरूफ़ियात हुई ऐं उन मसरूफ़ियात जे करे अव्हांखे का वीडियो न ॾेई सघियो आहियां। ऐं हीअ अपडेट जेका आहे इंशाअल्लाह ॾींदा रहंदासीं त ड्रामा सीरियल जेको रियासत आहे दोलाब खां पोइ हीउ जेको ड्रामो रियासत आहे इहो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं फरज़ंद मलिक खजू तमामु घणी महिनत करे पियो ऐं हमेशह हू महिनत कंदो रहंदो आहे, हमेशह हू नवां ड्रामा ॾींदो रहंदो आहे ऐं अहिड़ा ड्रामा ॾींदो आहे जेके पूरी दुनिया में मशहूरु थी वेंदा आहिनि। मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हू सिर्फ़ु सिंध न पाकिस्तान न पर पूरी दुनिया में मक़बूल वेंदा आहिनि। ऐं रियासत ड्रामो बि ईअं ई पूरी दुनिया में मक़बूल वेंदो ऐं रियासत ड्रामो में तमामु घणी नवाण आहे। हुन जी कहाणी जेका आहे हिकु तमामु ज़बरदस्त नमूने सां लिखियलु आहे। ऐं जॾहिं ड्रामे जो नालो रियासत हुजे, अव्हांखे पाण खे ख़बर आहे त रियासत ड्रामो जॾहिं ईंदो उनजी कहाणी जेका हूंदी उहा केॾी दर्दनाक हूंदी, केॾी हैबतनाक हूंदी ऐं उन कहाणी में तमामु घणी नवाण हूंदी। ऐं अहिड़े तरीक़े सां हीउ जेको ड्रामो आहे ऐं जल्दी अची वेंदो ऐं अव्हां जे साम्हूं हूंदो हिकु अहिड़ो ड्रामो जो अव्हां हुनखे हमेशह यादि कंदो, हमेशह जेको आहे यादगार बणिजी वेंदो, अहिड़ो ड्रामो हूंदो। ऐं रियासत जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा मीरपुर माथेलो में शुरू थी चुकी आहे ऐं अनक़रीब ही KTN ते हलंदो। मां अव्हांखे हीउ ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको KTN जो प्रोजेक्ट आहे ऐं KTN ते हलंदो हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो हूंदो। त इन ते पंहिंजे अली हसन चडड़ खे ॾींदा इजाज़त।
वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं लाइक कमेंट ज़रूरु कजो, छो त एॾो हाई लेवल ड्रामे जी अव्हांखे हर ॼाण ॾींदो रहंदुसि, छो त मां बि हिन जो हिसो हूंदुसि ऐं अव्हांखे उन बारे में ॿुधाईंदो रहंदुसि। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।